सिंध टीवी नेटवर्क पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बाद सिंध जे ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में भी सकाफ़ती रंगनि जी बहार अची वई आहे, जिते हर तरफ़ सकाफ़त जा ख़ूबसूरत रंग पंहिंजनि इंडलठी रंगनि सां निखरी निर्वार थी विया आहिनि। उन सिलसिले में इंडस स्कूल लाड़काणे में एक ख़ूबसूरत ऐं सकाफ़ती रंगनि सां भरियल सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इंडस स्कूल ऐं नॉलेज सेंटर जे शागिर्दनि तोड़े उस्तादनि सकाफ़ती वेस वॻा पहिरे भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल जे ॿारनि सकाफ़ती टेबलोज़ पेश कंदे प्रोग्राम में रंग भरे छॾिया। उन मौके ते प्रोफेसर साईं मुख्तियार समो, डॉक्टर अमानुल्लाह जोखियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी सकाफ़त जे हवाले सां हिकिड़ो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, पर इन जो मक़सदु इहो आहे त इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो, इल्मु पिरायो इंसान ज़ात जी ख़िदमत कयो। त असांजा जेके अजरका टोपी आहे या सकाफ़त जा ॿिया ओञाण आहिनि त इल्मु पिरायो, छो त इल्मु ई माण्हूअ खे स्ट्रेंथ ॾिए थो। हिकिड़ो सुठो अमल आहे, पर उन सां गॾु जेके को करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि उहे हुजणु खपनि। सकाफ़त ॾिया मल्हायो, साईं जन जी वॾी महिरबानी, साईं जन जे ॿारनि, साईं जन जे उस्तादनि, टीचर्स, साईं जन पाण वॾी महिनत कई आहे। असांजा ॿार जेके सिंधी सकाफ़त डे जी ख़बर इन ई करे रखनि था त जीअं असां मतिलबु अॼु सिंधी अजरक डे ऐं टोपीअ जो डे मल्हायो आहे ऐं तमामु ॾाढी ख़ुशी थी सभिनी ॿारनि खे। जेको आहे 5 दिसंबर जेको असांजी सिंध जो सकाफ़त वारो ॾींहुं हूंदो आहे, जेको तमामु बहितरीनु हूंदो आहे। असांजी सिंध जे बारे में ॿुधायो वेंदो आहे त जीअं जेको आहे इहे सिंध जा मारोड़ा कीअं आहिनि। प्रोग्राम में असां हिते टेबलो बि पेश कयो आहे, डांस पेश कई आहे, मुंहिंजा मारोड़ा ते असांखे ॾाढो हिते मज़ो आहे। असां पाण सिंधी आहियूं, असांखे फ़ख़ुरु आहे सिंधी ते, इल्मु पिरायो सिंध खे संवारियो ऐं असां सिंधी आहियूं, असांखे फ़ख़ुरु थो थिए। ऐं अॼु असां टेबलो बि पेश कयो हुयो सस्ता मुंहिंजी साड़ोली ते। फ़र्ज़ु आहे छो त असां सिंधी आहियूं त असांखे हे माना ॾियारो मल्हाइणु घुरिजे। ईअं न त हिकिड़ो ॾींहुं हुजे, असांखे हर ॾींहं ते मल्हाइणु घुरिजे, छो त असां सिंधी आहियूं। मल्हाईंदा रहंदासीं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो त जॾहिं सिंधी भाइर भेनरूं गॾु थींदा आहिनि। उन्हनि वधीक चयो त तालीम खां सवाइ सकाफ़त जा रंग बि अधूरा हूंदा आहिनि, तंहिं करे हिन दफ़े इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइणु हिकु बहितरीनु अमल आहे। कैमरामैन जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।